ठीक है। हाँ ही हिसाब जो है सो है अंडर रूट है एक्स प्लस ब अंडर रूट में प्लस अंडर रूट एक्स माइनस ब अपान अपान माना भांगे अंडर रूट एक्स प्लस ब माइनस अंडर रूट एक्स माइनस ब। असां इनके रेशनलाइजिंग द डिनोमिनेटर कंदासीं, यानी डिनोमिनेटर यानी छेद के असां छा कंदासीं, छेद के असां रेशनलाइज कंदासीं, माना नातिक कंदासीं, गैर नातिक कंदासीं सॉरी। The rationalizing the denominator. रेशनलाइज करण जे लाइ असां छा कंदासीं, जो अंश सॼो साॻियो लिखंदासीं, एक्स प्लस 2 प्लस अंडर रूट एक्स प्लस 2 प्लस एक्स माइनस 2 अपान अंडर रूट एक्स प्लस 2 माइनस अंडर रूट एक्स माइनस 2। हाँ क़ाइदे के मुताबिक जेको भी छेद होंदो है असां उन छेद के अंश से वरी छेद से निशानी के बदलाए, यानी ये जेका काटू की निशानी है विची निशानी है उनके बदलाए बिनी पासे ज़रब कंदा आहियूं। ॾिसो हाणे असां लिखंदासीं अंडर रूट एक्स प्लस 2, हाणे हिते माइनस की निशानी है उहा हिते प्लस की निशानी थी वेंदी। अंडर रूट एक्स माइनस 2 हे साॻिया लिखंदासीं भाङे वरी ही साॻियो जेको दर्जो है वो हेठि लिखंदासीं अंडर रूट एक्स प्लस 2 प्लस अंडर रूट एक्स माइनस 2। हाँ तव्हां ॾिसो पिया त मथी जेको ही अंश है ही जेको फिगर है या ही जेका एक्सप्रेशन है वो ॿई साॻियो है। ही तव्हां ॾिसो पिया अंडर रूट एक्स प्लस 2 प्लस अंडर रूट एक्स माइनस 2 ही बाय अंडर रूट एक्स प्लस 2 अंडर रूट एक्स माइनस 2। छा कंदासीं असां, जो हिनखे जॾहिं असां हल कंदासीं त हिते लिखंदासीं अंडर रूट एक्स प्लस 2 प्लस अंडर रूट एक्स माइनस 2। हाणे तव्हां ॾिसो हिकिड़ी डिंगी हीअ थी वई, हिकिड़ी डिंगी हीअ थी वई, उनजे करे असां हिनजे मथां पावर 2 रखंदासीं। पोइ हाणे ही जेको फिगर आहे, ही जेको फार्मूलो आहे उहो असांखे ॾिसण में अचे पियो ए माइनस बी प्लस ए माइनस बी ज़रबिया ए प्लस बी। जॾहिं बि असांखे ए माइनस बी ज़रबिया ए प्लस बी हुजे त पोइ असां छा कंदा आहियूं त उनजे फर्स्ट टर्म खे फर्स्ट टर्म सां ज़रब कंदा आहियूं, निशानी खे निशानी सां ज़रब कंदा आहियूं, सेकंड टर्म खे सेकंड टर्म सां ज़रब कंदा आहियूं। ऐं जॾहिं हिते अंडर रूट एक्स प्लस 2 आहे, हिते बि अंडर रूट एक्स प्लस 2 आहे, उनजे करे हिनखे होल स्क्वायर कंदासीं। मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त ए ज़रबिया ए बराबरि ए स्क्वायर थिए थो, उनजे करे अंडर रूट एक्स प्लस 2 होल स्क्वायर माइनस के प्लस सां ज़रब कंदासीं, माइनस थींदी। वरी अंडर रूट एक्स माइनस 2 के अंडर रूट एक्स माइनस 2 सां कंदासीं त अंडर रूट एक्स माइनस 2 होल स्क्वायर थींदो। उन खां पोइ हाणे असां फार्मूलो यूज़ कंदासीं। फार्मूलो जेको हीअ आहे त फर्स्ट टर्म होल स्क्वायर अंडर रूट एक्स प्लस 2 फर्स्ट टर्म थी वियो, फर्स्ट टर्म होल स्क्वायर प्लस क़ाइदे जा 2 फर्स्ट टर्म कहिड़ो आहे अंडर रूट एक्स प्लस 2, सेकंड टर्म कहिड़ो आहे, सेकंड टर्म आहे अंडर रूट एक्स माइनस 2 प्लस अंडर रूट सेकंड टर्म जेको आहे अंडर रूट एक्स माइनस 2 होल स्क्वायर भाङे हिते तव्हां ॾिसो पिया त अंडर रूट एक्स प्लस 2 होल स्क्वायर आहे। उन होल स्क्वायर जे करे ही अंडर रूट जी निशानी तां ख़तम थी वेंदी, या असां हीअं बि करे सघूं था त एक्स प्लस 2 अंडर रूट जी निशानी लाइण लाइ असां 1/2 रखियासीं ऐं उन जे करे हिन जे मथां होल स्क्वायर आहे उन जे करे 2 रखियासीं। हिकिड़ो नू में कैंसिल थी विया, माइनस वरी एक्स माइनस 2 जे मथां अंडर रूट आहे उन जे करे 1/2 रखियासीं ऐं उन जे मथां 2 आहे, ॿिनि सां उन सां ज़रब कईसीं, हिकिड़ो नू इहे कैंसिल थी विया। हाणे असां ईंदासीं त पहिरीं हिन खे छॾाईंदासीं त हीअ थींदो वञी एक्स प्लस 2 साॻिए नमूने सां हिन जे मथां अंडर रूट आहे, अंडर रूट खे ख़तमु करण लाइ 1/2 ॾिनोसीं, ज़रबिया 2 लिखियासीं ऐं उनखां पोइ
प्लस जी निशानी ॾींदासीं, 2 लिखंदासीं जेके क़ाइदे में आया आहिनि। हिते तव्हां ॾिसो पिया त हिते बि साॻियो फॉर्मूलो जेको मूं तव्हांखे ॿुधायो हो, a प्लस बी इंटू a माइनस बी। a प्लस बी खे a माइनस बी सां ज़र्ब कंदासीं त a स्क्वायर माइनस बी स्क्वायर थींदो। साॻिए नमूने सां असां जेकॾहिं एक्स खे एक्स सां ज़र्ब कंदासीं त एक्स स्क्वायर थींदो, माइनस खे प्लस सां ज़र्ब कंदासीं त माइनस थींदी, 2 खे 2 सां ज़र्ब कंदासीं त 4 थींदो। हाणे हिते ही जेको आहे सो परफेक्ट स्क्वायर न आहे, उन जे करे हिन खे असां अंडर रूट में ई रखंदासीं। प्लस साॻिए नमूने सां हिते अंडर रूट एक्स माइनस 2 होल स्क्वायर आहे, त अंडर रूट एक्स माइनस 2 खे अंडर रूट ख़तमु करण जे लाइ असां हिक पान 2 ॾिनोसीं, ज़रबिया उनखे 2 कंदासीं, पोइ भाङे। हाणे हिते थींदो एक्स प्लस 2 माइनस एक्स माइनस 2। हाणे 2 कटिजी विया 2 में, हिते थियो एक्स प्लस 2 प्लस 2 अंडर रूट एक्स स्क्वायर माइनस 4। हे पाण में ज़रब थी विया। छाजे करे ज़रब कीअं थिया त हिते 1 मौजूदु आहे, 1 खे 2 सां ज़रब कयासीं 2 थिया, अंडर रूट एक्स स्क्वायर माइनस 4। पोइ हेॾां ईंदासीं, हिते 2 2 में कटिजी वेंदा, प्लस बाक़ी जवाबु थींदो एक्स माइनस 2। भाङे जी निशानी लॻाईंदासीं, यानी अंडर रूट अपान जी निशानी। उनखां पोइ एक्स प्लस 2 माइनस एक्स, छो त हिते प्लस जी निशानी आहे, प्लस इंटू माइनस माइनस थींदी, माइनस इंटू माइनस प्लस थींदी, हिते 2 थींदा। हाणे ही प्लस जो एक्स आहे, ही माइनस जो एक्स आहे, पाण में कटिजी विया। हेॾा तव्हां ॾिसंदा त हिकिड़ो ही एक्स आहे, ॿियो ही एक्स आहे, 2 एक्स आहिनि। हिते थींदा 2 एक्स, 2 हे आहिनि, 2 ही प्लस जा आहिनि, हे माइनस जा आहिनि, पाण में कटिजी वेंदा। ऐं बाक़ी बचंदो प्लस 2 अंडर रूट एक्स स्क्वायर माइनस 4 भाङे 2 हे ऐं 2 हे थींदा 4 थींदा। हाणे तव्हां ॾिसो त हितां कॉमन जेको आहे सो 2 कॉमन पिया वञनि। हितां जॾहिं 2 कॉमन वेंदा त एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वायर माइनस 4 लिखंदासीं, ऐं हेठि असां हिते 4 लिखंदासीं। एकनू नू बिडू 4। हाणे हिन जो जवाबु ही वञी थींदो त 1/2 इंटू एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वायर माइनस 4।